मैं देखे फिर देखे आ तेनू नी। अरे हे बीठो आ ना असांखे कल्याण वठी हल असांखे सैंडल ऐं कॉस्मेटिक वठिणा आहिनि। असांखे थाने हलणो आहे दिवाली जी सेकंड डे ड्रेस असां वठी किथे हाणे। मस्त आइडिया तो ॿुधायां तव्हांखे, टाइम भी बचंदो ऐं पैसा भी। कीअं? अरे असांजी मैडम आहे न दिव्या चेलानी, रॉयल बैंक्वेट हॉल में एग्जीबिशन थी लॻाए। कॾहिं? 18 खां 21 अक्टूबर ताईं। और म्यूजिक स्टार्ट करो भाई लेके प्रभु का नाम। पर हुते सभु कॉस्टली हूंदो आहे। खाली 200 रुपए खां स्टार्ट तो कपड़ा ऐं एसेसरीज 50 रुपए खां। तुंहिंजे लाइ अथी कुझु? मेंस वेयर भी आहे, किड्स वेयर भी आहे। तू भी नवा कपड़ा वठ मना। अच्छा माण्हू असांखे चवंदा कहिड़े ग़रीब खे गॾु था घुमायो। तव्हां भी विजिट कयो रॉयल बैंक्वेट हॉल में, कयो शॉपिंग फुल सस्ते में। 18 खां 21 अक्टूबर ताईं मिलंदव ह्यूज वैरायटी ऑफ प्रोडक्ट्स ऑल अंडर वन रूफ।